कम गैस प्रेशर, बिलों में डिडक्शन लगाकर सार्फिन को परेशान करना और सबसे बड़ी बात, या फिर ऐसे कहें कि शदादकोट वालों के साथ जुल्म की इंतहा कि गैस की जगह पाइपलाइनों से गैस के बदले गटरों के गंदे पानी का निकलना, ये सब मजालिम आजकल शदादकोट में गैस इंतज़ामिया की जानिब से आम हो रहा है। मगर उनके खिलाफ हद से ज़्यादा एहतजाजी मुजाहरे और धरने भी हो चुके हैं, मगर अफसोस कि ज़िम्मेदारान की जानिब से ताहाल कोई नोटिस नहीं लिया जा रहा। गैस जी जेका नई पाइपलाइन इन्हनि विछाई आहे, पहिरियों त काफ़ी जेके आहिनि कनेक्शन रहियल आहिनि उहे इन्हनि पूरा न कया आहिनि। उन खां अलावा जेको गैस जो प्रेशर आहे उहो इंतिहाई माना सुस्त आहे। उन ऐं लोड शेडिंग त वरी उनजी अहिड़ी आहे जो मां सम्झां थो सुबुह जो नाश्ते जे लाइ जेकॾहिं स्कूल ॿार वञनि था त मां सम्झां थो बग़ैर नाश्ते जे स्कूल वञनि था। त अहिड़ी सूरत हाल में गैस इंतज़ामिया मुकमल लापरवाह आहे। शदादकोट में गैस नए कनेक्शन नई लाइन जे हूंदे सूंदे शदादकोट वारा गैस जहिड़ी नेमत को महरूम आहिनि। त शहर जे अंदरि गैस जो प्रेशर वधायो वञे ऐं जेको आहे त टाइम ते माना जेको आहे त मानी जो टाइम हुजे, सुबुह जो नाश्ते जो टाइम हुजे, टाइम ते गैस आहे ई न, गैस जो फ़ाइदो कहिड़ो। हीअ इंडस्ट्रियुनि जे लाइ, हीअ जेके कारखानेदारनि खे सहूलियत पहुचाइण जे लाइ उन्हनि खां ॻरी ॻरी रिश्वत वठी हुननि जे टाइम ते जेको आहे त गैस हले थो ऐं घरेलू सार्फिन जे लाइ जेको आहे त गैस हले ई कोन थो। असांजो मुतालबो आहे त गैस इंतिज़ामिया, असांजो हिकु दफ़ो वरी बि मुतालबो आहे गैस इंतिज़ामिया जेको आहे त तरुक में अचे ऐं गैस जेको आहे त शेड्यूल मुताबिक़ घरेलू सार्फिन जे लाइ जेको आहे त सुबुह खां वठी ऐं नाश्ते जो राति जो टाइम ताईं मुहैया कयो वञे। असल हकीकत यह है कि शदादकोट के शहरी आज भी मौजूदा हुक्मरानों की नाकिस पॉलिसी और गैस इंतज़ामिया के सुस्त रवैये के बायस 50 साल पुरानी ज़िंदगी गुजारने पर मजबूर हैं, जो कि यहाँ की शहरियों के वोटों के साथ खुल्लम खुल्ला जुल्म के मुतरादिफ है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदादकोट।